अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां सबीन मेमण। नाज़रीन, हिन वक़्तु बदअमनी सॼी सिंध जो मसइलो आहे। बदअमनी ऐं लाक़ानूनीअ जी बाहि सॼी सिंध में पखिड़िजी रही आहे। नाज़रीन, बदअमनी ऐं लाक़ानूनीअ जी बाहि में जिथे रोज़ फुरूं, धाड़ा, चोरियूं, अगवा, क़तल रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिंमें आम माण्हू जी न सिर्फ़ ज़िंदगी जो ज़ियान थिए थो, आम माण्हू जी ज़िंदगी सख़्तु मुतासिर थिए थी ऐं केतिरा ई घर पिणु उजड़ी वञनि था। नाज़रीन, बदअमनी जी बाहि खे बुंजो ॾियण लाइ पुलिस जो जेको हिन वक़्त अदा कयल किरदारु आहे उहो को ख़ासि इत्मिनान जोॻो न रहियो आहे। पुलिस जो कमु आहे ॾोहारियुनि खे पकड़ में आणणु ऐं अमुन अमान क़ाइमु कराइणु। पर उन जो उपतड़ पुलिस जो जेको ताज़ो कारनामो असांजे साम्हूं रिपोर्ट थियो आहे उहो इहो आहे त पुलिस कल्ह बाडर शहर में नौजवान पोहरियत खे अयाज़ जलबाणी खे डोड़ाए विच शहर में उनजी पीरसन माउ जे अॻियां गोलियूं हणी खेसि क़तल करे छॾियो। नाज़रीन, वाक़ियो ईअं रिपोर्ट थियो आहे त पोहरियत नौजवान जेको पुलिस खे ॾिसी उहो को बि आम शहरी पुलिस जॾहिं उनखे बीहारण जो इशारो कंदी आहे त उहो लाज़मी ख़ौफ़ज़दा थी वेंदो आहे। त नौजवान ख़ौफ़ज़दा थी भॼण जी कोशिशि कई, जंहिं ते पुलिस उनखे डोड़ाए जेको आहे सो ज़ख़्मी करण जी कोशिशि कई। नौजवान पुलिस जे इशारे ते उनखां पोइ उन सरेंडर बि कयो, पंहिंजा हथ बि मथे कया। इन विच में उनजी जेका पीरसन माउ हुई नौजवान जी, उन पुलिस वारनि खे इलाज कया, मिंथूं कयूं, पंहिंजो रओ लाइ पंहिंजी इज़त उन्हनि जे पेरनि में रखी, उन्हनि खे क़ुरान जा ख़ुदा रसूल जा वास्ता ॾिना, पर पुलिस खे को बि रहम न आयो, का बि कल न पई ऐं उन नौजवान खे उते ज़ख़्मी करे विधो। उनखां पोइ उनखे मोबाइल में खणी अस्पताल ॾियण जी कोशिशि कई वई, त नौजवान जेको आहे सो रस्ते में ई दम ॾिनो। इन ई हवाले सां बदअमनी ऐं लाक़ानूनीअ जे हवाले सां कल्ह शिकारपुर में बि शिकारपुर बचायो तहरीक ऐं शिकारपुर अवामी फोरम पारां सवें शहरनि सां गॾिजी शिकारपुर में बदअमनी, अगवा ऐं धाड़नि जे ख़िलाफ़ हिकिड़ो मुज़ाहिरो कयो वियो। त शहरनि जंहिंमें चयो त शिकारपुर शहर खे पिणु बदअमनी ऐं रोज़ जे अगवा धाड़नि खां बचायो वञे, हिते बदअमनी खे ख़तमु करे अमुन जो राज क़ाइमु कयो वञे। हिकिड़ो अमुन मार्च जेको आहे सो शहरनि जी निगरानी में कढियो वियो। नाज़रीन, इन्हनि ॿिन्ही वाक़ियनि ते असां अॼु जेको आहे सो ॻाल्हाईंदासीं। इन हवाले सां तव्हां पंहिंजे शहर मां बाडर शहर जो जेको इहो वाक़ियो थियो, जंहिंमें सवें शहरनि अखियुनि सां जेको आहे सो इहो पुलिस जो जेको आहे कारनामो ॾिठो, सवें अखियुनि ॾिठा शाहिद हुआ। उनखां अलावा शिकारपुर शहर जी जेका सूरत हाल आहे, जंहिं ते असां प्रोग्राम करे रहिया आहियूं, तव्हां पंहिंजनि इलाइक़नि जे हवाले सां, बदअमनी जे हवाले सां ऐं पुलिस जो जेको किरदारु आहे ऐं बदअमनी खे कीअं रोकण जे लाइ छा करणु घुरिजे, तव्हां का बि ॻाल्हि, को बि वाक़ियो असां सां शेयर करणु चाहियो था, कुझु ॿुधाइणु चाहियो था, त तव्हां स्क्रीन ते असांजो लाइव नंबर ॾिसी रहिया हूंदव। तव्हां असांखे कॉल करे सघो था, पंहिंजी ॻाल्हि असांखे ॿुधाए सघो था ऐं शेयर करे सघो था। नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं त असां लाॻापियल इलाइक़नि सां जिते इहे वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि मीडिया में, पंहिंजनि रिपोर्टरनि खे लाइन ते वठी उन्हनि खां मालूमात हासिल करे सघूं ऐं जेके रिलेटेड ज़िम्मेदार जेके इंतिज़ामी अमलदार आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करे सघूं, ताकी इन हवाले सां उन्हनि जो बि मौक़िफ़ साम्हूं अची सघे। नाज़रीन, इन खां अलावा असां तव्हां सां हिकिड़ी ॿी अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं त ग़ुलाम शाह गाज़ी जो गादी नशीन जंहिं ते कुझु ॾींहं अॻु में हमिलो कयो वियो हो, 8 ॾींहं अॻु में शिकारपुर में सैयद हाजन शाह बुखारी, उहो पिणु जेको आहे सो हिन हमले में 8 ॾींहं हॉस्पिटल में एडमिट हुयो, जेको अॼु ख़बर आई आहे त ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। असां दहशतगर्दी जी वरी निंदा कयूं था। दहशतगर्दी कहिड़ी बि सूरत में हुजे, कहिड़ी बि हाल में हुजे, इनखे हिन वक़्तु रोकण जी ज़रूरत आहे। दहशतगर्दी हिन वक़्तु सॼी सिंध जो मसइलो आहे। जेकॾहिं असां पंहिंजे इर्द गिर्द ॾिसूं त अहिड़ा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जेकी रिपोर्ट थियनि था। किथे माण्हुनि जो अगवा थी वञे थो, किथे माण्हुनि खे क़तल कयो वञे थो, किथे टारगेट किलिंग कई वञे थी, किथे चोरियूं थियनि थियूं, नंढा धाड़ा लॻनि था, माण्हुनि खे अगवा कयो वञे थो, हिरासा कयो वञे थो, ख़ौफ़ हिरास फैलायो वञे थो। इन तरह जी ख़ौफ़ वारी जेका सूरत हाल आहे सॼे सिंध में हिन वक़्तु, सिंध जे न सिर्फ़ु वॾनि शहरनि में पर सिंध जे नंढनि शहरनि में, ज़िलई सतह वारनि इलाइक़नि में बि फैलिजी वई आहे, जिते इन तरह जा वाक़िया जेके आहिनि रोज़ रिपोर्ट थींदा रहनि था। नाज़रीन, पुलिस जो किरदारु हूंदो आहे अमुन अमान जे हवाले सां ॾोहनि खे रोकणु, ॾोहारियुनि खे पंहिंजी पकड़ में आणणु, ताकी अहिड़नि अमलनि खे रोके सघिजे। जेकॾहिं ॾोहारियुनि खे ते पुलिस जी पकड़ मज़बूत हूंदी त शायदि इलाइक़े में इन तरह जूं जेके कारवायूं आहिनि उहे पेश न अची सघनि। ॾोहारियुनि खे सज़ा मिलण खां पोइ शायदि कंहिं हद ताईं इन्हनि वाक़ियनि खे रोके सघिजे थो, पर पुलिस इन जो उपतड़ कहिड़ो किरदारु अदा करे थी उहो तव्हांजे असांजे बिल्कुलु साम्हूं आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां शिकारपुर जी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ, जेको शिकारपुर में बदअमनी जे हवाले सां जेको कल्ह अमुन मार्च कढियो वियो आहे, इन हवाले सां असां सां शिकारपुर जो रिपोर्टर हाकिम संजराणी मौजूद आहे। हेलो जी हाकिम, शिकारपुर में हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? बदअमनी जे हवाले सां कल्ह अमुन मार्च बि कढियो वियो हो, कुझु इन हवाले सां वधीक तफ़सील असांखे ॿुधायो। सभिनि शिकारपुर में गुज़िरियल घणे अरसे खां वधंदड़ बदअमनी
चोरियूं फुर धाड़ा जेकी मामूल बणियल हुया, रोज़ शहर जे कंहिं न कंहिं हंध तां का न का फुर थिए पई। कॾहिं वापारी फुरिजे पियो, कॾहिं दुकानदार फुरिजे पियो, त कॾहिं शहरी फुरिजनि पिया। पर ताज़ो कुझु ॾींहं अॻु में शिकारपुर अवामी फोरम जो सरबराह ऐं शहीद अल्लाह बख्श सूमरो जो पोटो एडवोकेट अकील अब्बास सूमरो खां जंहिंजो चवणो त हुनखे अगवा करण बाद हुन खां कार फुर कई वई ऐं ॿियो पैसा रोक रक़म ऐं कुझु सामान क़ीमती सामान जेको फुरे विया। इन सॼी सूरत हाल खे ॾिसी करे शिकारपुर बचायो तहरीक, जंहिंमें लॻभॻि 28 तंज़ीमूं, जिन में क़ौम परस्त, मज़हबी, सियासी ऐं समाजी धुरियूं शामिल आहिनि, शिकारपुर बचायो तहरीक ऐं शिकारपुर अवामी फोरम जो गॾियल तौर ते कल्ह शिकारपुर रुस्तम चौक खां अकील अब्बास सूमरो ऐं कारी मुजीब रहमान मदनी जी अॻुवाणी में सवें शहरनि जेको आहे सो पहिरियां क़ौमी शाहरा ते धरणो हुयो। उन खां पोइ वॾी शानदार रैली जी सूरत में मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदा लकीदर ते घंटाघर चौक ते गॾु थिया, जिते पिणु धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हुयो त शिकारपुर बदमनी जी बाहि में ॿरे पियो, पर हितां जा चूंडियल नुमाइंदा तोड़े इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि चयो त छा उन्हनि मौजूदा चूंडियल नुमाइंदनि खे वोट ॾेई करे को गुनाह कयो जंहिंजी सज़ा इन अंदाज़ में ॾिनी पई वञे जो शहरी रातिनि जो जागी गुज़ारनि पिया, को महफ़ूज़ कोन्हे, घरनि में महफ़ूज़ कोन्हनि, दुकानदार दुकाननि में महफ़ूज़ कोन्हनि, वापारी खजी वञनि था पिया। ऐं हुननि जो चवणु हुयो इन सॼी सूरत हाल में पुलिस कंहिं बि क़िस्म जो को तदारुक कोन पई करे। बार बार पुलिस जो दर खड़काइण, बार बार एसएसपी शिकारपुर सां राब्ता करण बावजूद बि कंहिं क़िस्म जो को बि खड़तेल कोन निकिरे थो। हुननि चिता ॾिनो त जेकॾहिं एसएसपी शिकारपुर खे हटाए करे को ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे अमन अमान न कयो वियो त ईंदड़ इलेक्शन त जॾहिं अचे, पर उन खां अॻु में शहरी मुकमिल तौर ते रोडनि ते हूंदा ऐं सरकार ख़िलाफ़, इंतिज़ामिया ख़िलाफ़ सरापा एहतजाज हूंदा। इन खां अॻु सभिनि कुझु ॾींहं अॻु में शिकारपुर बचाए तहरीक मरहलेवार हिकिड़ी तहरीक हलाई, जंहिंमें क़ौमी शाहराउनि ते धरणा ऐं बुख हड़तालूं कयूं वयूं, पर उन सां बि हिन महिल ताईं को बि लाभ हासिल न थियो, को खड़तेल कोन निकितो। जी अच्छा हाकिम, इन हवाले सां जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि को राब्तो कयो कल्ह जेको शिकारपुर इन खां अॻु में तव्हां ॿुधायो त क़ौमी शाहराऊं पिणु ब्लॉक थी चुकियूं आहिनि, हड़तालूं थी चुकियूं आहिनि, मुज़ाहिरा थी चुका आहिनि, माण्हुनि पंहिंजो कारोबार बंदि रखी बि एहतजाज रिकॉर्ड करायो आहे, पर चूंडियल नुमाइंदनि पारां मुज़ाहिरीन सां का ॻाल्हि ॿोल कई वई अमन अमान जे हवाले सां, उन्हनि खे को यकीन ॾियारियो वियो या उन्हनि जे हवाले सां अहिड़ी का ॻाल्हि तव्हां ॿुधाए सघंदो त उन्हनि पुलिस वारनि सां को राब्तो कयो या इंतिज़ामिया जो को पुलिस जो को अमलदार आयो जो उन्हनि सां ॻाल्हियुनि करण में? सभिनि जन बि जेको आहे सो एहतजाज कया आहिनि, जन बि इहे धरणा आया आहिनि या मुसलसल जेके एहतजाज वारे अमल में शामिल आहिनि। इन्हनि सां हिन महिल ताईं कंहिं बि चूंडियल एरिज़ी, कंहिं बि चूंडियल नुमाइंदे हिननि माण्हुनि सां कंहिं बि क़िस्म जो को बि राब्तो कोन कयो आहे। त वरी को मंज़र आम ते अहिड़े क़िस्म जी को बि उन्हनि जो को बयानु आयो आहे या उन्हनि को इंतिज़ामिया सां, पुलिस सां को उन्हनि सां के राब्ता थियनि, उन्हनि जो को बि बज़ाहिर कोई अहिड़े क़िस्म जो ऐलान न थियो, न का मीडिया में अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि आई। बाक़ी जेतिरो अरसो बि ही एहतजाज हलंदा रहिया त उन्हनि एहतजाजनि दौरान कंहिं बि चूंडियल नुमाइंदे हिननि सां को बि राब्तो कोन थियो। हाकिम, कहिड़ी वजह त एतिरो वक़्तु एहतजाज थींदा रहिया, माण्हू मुज़ाहिरा कंदा रहिया, रोडनि ते ईंदा रहिया, पर कंहिं बि हिन वक़्त ताईं को जेको आहे सो नोटिस न वरितो आहे? सभिनि असल में शिकारपुर ज़िले जी जेका सूरत हाल आहे उहा बाक़ी ज़िलनि खां थोरो मुख़्तलिफ़ आहे। ये सखर में उते जेकॾहिं लॉ एंड ऑर्डर जो मसइलो आहे त उते हिकिड़ी सियासी धुर आहे जंहिंजो उते असर रसूख़ आहे, पर शिकारपुर तालका वाइज़ विरहायल आहे, केक जे टुकड़े जी आहे, जंहिंजे हर हिकु तालके ते अलॻि अलॻि सियासी कंहिं धुर जी हुकुमरानी हुजे थी या उनजो असर रसूख़ हुजे थो। उन करे जेकॾहिं शहर जे अंदरि को अहिड़े क़िस्म जो एहतजाज के सियासी धुरियूं या क़ौम परस्त धुरियूं या के समाजी धुरियूं कनि थियूं त इन करे बि छाकाणि त उन्हनि जो सियासी तौर ते उन्हनि सां का वाबस्तगी नथी हुजे, उनजे करे बि उन्हनि जो को राब्तो या उन्हनि जी का परगोर नथी वञे। महिरबानी हाकिम अवां जी।
नाज़रीन, हाकिम असां लाइन ते मौजूद हो जंहिं असांखे शिकारपुर जी सूरतहाल जे हवाले सां ॿुधायो त शिकारपुर शहर में इन खां अॻु में बि शहरनि 4 दफ़ा मुज़ाहिरा कया आहिनि ऐं पंहिंजा एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। शाहराहनि खे ब्लॉक कयो वियो आहे, पंहिंजा कारोबार दुकानूं बंदि करे पिणु एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। पर हैरत जी ॻाल्हि आहे त शिकारपुर शहर में बदमनी खे बुंजो ॾियण लाइ या मुज़ाहिरनि खे आथत ॾियण लाइ, तसली ॾियण लाइ या उन्हनि जी ॻाल्हि ॿुधण लाइ हिन वक़्त ताईं शिकारपुर जे कंहिं बि चूंडियल नुमाइंदे उन्हनि सां को राब्तो न कयो आहे, उन्हनि वटि ॻाल्हियुनि लाइ न पहुतो आहे। ऐं ईअं ई वरी जेकॾहिं असां पुलिस जी कारकर्दगी ॾिसूं त इंतिज़ामी हवाले सां उन्हनि सां को राब्तो न कयो वियो आहे। नाज़रीन, हिन वक़्तु थियो, असां कोशिशि कंदासीं त हिन वक़्तु टाइम थियो आहे ब्रेक जो, पर ब्रेक खां पोइ असां कोशिशि कंदासीं त SSP शिकारपुर खे असां लाइन ते वठी सघूं ऐं उन्हनि खां उन्हनि जो मौक़िफ़ मालूम करे सघूं। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक ते वञण खां पहिरीं शिकारपुर जी ॻाल्हि कईसीं पई अमन अमान जे हवाले सां। इन हवाले सां तव्हां असांखे लाइव कॉल करे सघो था, स्क्रीन ते तव्हां असांजो नंबर ॾिसी रहिया हूंदव। अमन अमान जे हवाले सां तव्हां सिंध जे कंहिं बि शहर मां असांखे कॉल करे सघो था, पंहिंजी ॻाल्हि ॿुधाइणु चाहियो, पंहिंजी का ॻाल्हि शेयर करणु चाहियो त असांखे तव्हां लाइव कॉल करे सघो था। नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं त SSP शिकारपुर खे लाइन ते वठी सघूं, उन खां वधीक जेको आहे उन्हनि जो मौक़िफ़ मालूम करे सघूं त हीअ एतिरा माण्हू जेको मुज़ाहिरो कनि पिया, रोडनि रस्तनि ते अचनि पिया, इन जो सबबु छा आहे ऐं इन बदमनी खे जेके सिंध जी में जंहिंजी लहर पखिड़ियल आहे इनखे कीअं रोके सघिजे थो, इनखे कीअं मुंझो ॾेई सघिजे थो। नाज़रीन, अमुन अमान जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त अमुन अमान जे हवाले सां हिकिड़ो निज इंतिज़ामी मामिलो आहे जंहिंमें पुलिस खे जेकी वसाइल मिलियल आहिनि उन्हनि जे आधार ते पंहिंजी ज़िमेदारी पूरी कंदे जेकॾहिं चोरियुनि, अगवा, फुरनि ऐं धाड़नि जी वारदातनि खे पुलिस रोकराए त कंहिं हद ताईं इनखे कंट्रोल करण जी कोशिशि करे त कंहिं हद ताईं इनखे रोके सघिजे थो। नाज़रीन, बदमनी जे करे जिथे माण्हुनि जी ज़िंदगी मुतासिर थिए थी, रोज़ जूं हड़तालूं थियनि थियूं, माण्हुनि जा कारोबार बंदि थियनि था, आम माण्हू जी ज़िंदगी न सिर्फ़ु डिस्टर्ब थिए थी, कारोबार बंदि थियण सां जेको पोहरियत ग़रीब तबिको आहे उन्हनि खे पिणु शदीद नुक़सानु पहुचे थो। जेके रोज़ कमाइण ऐं खाइण वारा माण्हू आहिनि, जेकी घरां निकिरनि था सुबुह जो कमाइण लाइ, जॾहिं शाम जो वापसि अचनि था त उहे पंहिंजे घर वारनि जो 2 वक़्तनि जो पेट भरे सघनि था, त अहिड़नि जेके लोअर क्लास जा जेके माण्हू आहिनि उन्हनि ते वधीक इन जो असरु पवे थो, छाकाणि त उहे जॾहिं घर खां न निकिरंदा त उन ॾींहुं उन्हनि जी ॾिहाड़ी न लॻंदी त लाज़मी उन्हनि जे घर जेको आहे सो उन्हनि जो चुल्हो नथो ॿरी सघे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां कारी मुजीब रहमान लाइन ते मौजूदु आहे, चेयरमैन शिकारपुर बचायो कमेटी। इन ते असां इन्हनि सां शिकारपुर जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। शिकारपुर में कल्ह जेको अमून मार्च कढियो वियो आहे, वधीक तफ़सील छा ॿुधाईंदो तव्हां असांखे इन हवाले सां? सभ खां पहिरियां मां वॾे अफ़सोस ऐं दुख सां इहा ॻाल्हि कंदुसि त असांजे इलाइक़े जो हिकु सैयद सादात घराणे जो सैयद आजम शाह वफ़ात करे वियो आहे। मां उन ते दुख जो इज़हार कयां थो। उन खां बाद में ज़िले जी अमन अमान जी सूरत हाल जेतिरे ताईं आहे उहा बिल्कुलु लाक़ानूनीअ जे वरतड़ियल आहे ऐं SSP साहिबु बिल्कुलु अमन अमान क़ाइमु करण में नाकाम थी चुको आहे। असां SSP साहिब सां मुलाक़ात कईसीं, लेकिन का ख़ातिर ख़्वाह वोट कोन मिली ऐं पुलिस जे ख़ातिर ख़्वाह वोट न मिलण जे करे असां मजबूरन जमहूरी तरीक़ो इख़्तियार कंदे रोडनि ऐं रस्तनि ते निकिरी आयासीं ऐं पहिरियां 22 जनवरी ते असां पुरअमन मुज़ाहिरो कढियोसीं। उन खां बाद में 9, 10, 11 फरवरी ते असां लखीदर ते बुख हड़ताल जी कैंप लॻाईसीं। उन खां बाद में असां 3 मार्च ते कल्ह असां पुरअमन जेको आहे सो अमन मार्च कयोसीं, जेको बदअमनी जे ख़िलाफ़ बि हुयो ऐं जेको बम धमाका जेके थियनि था सिंध में उन्हनि जे ख़िलाफ़ बि असांजो इहो अमन मार्च हुयो। इहो असांजो शिकारपुर बचाए तहरीक तरफ़ां अज़म थियल आहे त जेसिताईं ज़िले शिकारपुर में अमन अमान जी सूरत हाल बहितर न थींदी असां पंहिंजे एहतजाज खे जारी रखंदासीं। रहमान साहब, कहिड़ी तजवीज़ ॾींदा? तव्हां मुज़ाहिरा बि कयो पिया, पंहिंजो एहतजाज बि रिकॉर्ड करायो पिया, हिन वक़्त ताईं तव्हां सां कंहिं चूंडियल नुमाइंदे या इंतिज़ामी अमलदार को राब्तो कयो आहे ऐं तव्हां कहिड़ी तजवीज़ ॾींदव त अमन अमान कीअं थो क़ाइमु कराए सघिजे, छा करणु घुरिजे, कहिड़ी हिकमत अमली इख़्तियार करणु घुरिजे? चूंडियल नुमाइंदे हिन वक़्त ताईं कोई बि राब्तो कोन कयो आहे ऐं चूंडियल नुमाइंदा राब्तो इन करे नथा कनि त SSP उन्हनि पाण रखायो आहे ऐं उन्हनि खां पाण हिते पोस्टिंग कराइण ते उन्हनि जेको आहे सो बाक़ाइदे पैसा वरिता आहिनि। उहे तंहिं करे अवाम सां राब्तो कंहिं बि सूरत में नथा कनि।
बाक़ी अमन अमान जी सूरत हाल असां इन करे सम्झूं था बहितर थींदी तॾहिं थींदी जिते ईमानदार ऑफिसर अचे, सैयद मोहम्मद शाह जहिड़ो ऑफिसर अचे या को असांखे ईमानदार ऐं जेको आहे सो ऑनेस्ट माण्हू ॾिनो वञे, उन सां असांजो अमन अमान बहाल थी सघे थो। महिरबानी अवांजी। नाज़रीन, असां सां शिकारपुर बचाव कमेटी जो अॻवान कारी मुजीब रहमान लाइन ते मौजूद हो। संदसि चवण हो त हुननि का वाहर न ॾिसी, जॾहिं हुननि जी दाह ॿुधण वारो कोई न हुयो, हुननि पुलिस खे बि दाह ॾिनी ऐं जॾहिं मजबूर थी विया त हू रोडनि ते निकिरी आया, पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायूं। संदनि इहो बि चवण हो त जेकी निज जेके सियासी असर रसूख़ ते जेके मुक़ररियूं थियनि थियूं, इन जे करे इहा बि हिकिड़ी वजह आहे जेका बदमनी जी वजह बणिजे थी, जंहिंखे रोके नथो सघिजे। जेकॾहिं इन तरह न हुजे, को ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे त शिकारपुर शहर या सिंध में जिथे भी बदमनी आहे उनखे रोके सघिजे थो। इन हवाले सां असां कोशिशि कंदासीं त शिकारपुर जे SSP सां राब्तो कयूं, उन्हनि जो मौक़िफ़ बि मालूम करे सघूं। जॾहिं त आम शहरनि जे हवाले सां असां सां शिकारपुर बचाव कमेटी जे अॻवान जीअं ॻाल्हि शेयर कई त उन्हनि को रस्तो न ॾिसी करे, का वाहर न ॾिसी, चूंडियल नुमाइंदनि बि हिन वक़्तु उन्हनि सां को राब्तो न कयो आहे। नाज़रीन, जेकॾहिं ॻाल्हि कजे अमन अमान जे हवाले सां ऐं सियासी असर रसूख़ जे हवाले सां, त असांखे सियासी जेके आहिनि से बदलियूं या मुक़ररियूं कंहिं हद ताईं इहे बि वाक़िया रिपोर्ट थींदा रहिया आहिनि त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में या जिथे बि इन तरह जा मामला आहिनि, इहो बि हिकिड़ो सबबु बणिजे थो ॾोहनि खे रोकण में, ॾोहारियुनि खे पकड़ण में आणण ताईं, छाकाणि त उन्हनि खे असर रसूख़ रखंदड़ माण्हुनि जी सरपरस्ती हासिलु हुजे थी। जेकॾहिं वाक़ई पुलिस पंहिंजो किरदारु ज़िमेदारी सां ऐं पाण खे मिलियल वसाइलनि जे आधार ते पूरो करे त शायदि कंहिं हद ताईं इन ते घटिताई आणे सघिजे थी। इन खां पोइ असां कोशिशि कंदासीं त हिकिड़ो ॿियो जेको वाक़ियो बाड्रह में कल्ह रिपोर्ट थियो आहे, जंहिंमें पोरियत नौजवान खे डोड़ाए उनजी पीरसन माउ जे अॻियां खेसि गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो आहे, उन ते बि ॻाल्हाए सघूं। नाज़रीन, इन हवाले सां इहो बि रिपोर्ट थियो आहे त पोरियत नौजवान जेको हो, उनजी 3 महीना अॻु में शादी थियल हुई। इन वाक़िए खां पोइ उनजी पीरसन माउ ऐं उनजी जेका ज़ाल आहे उनखे बेहोशी जा दौरा पिणु पइजी रहिया आहिनि ऐं नौजवान जो जेको लाश आहे उन वारिसनि हवाले कयो वियो आहे। असां कोशिशि कंदासीं त उन नौजवान जे वारिसनि सां बि ॻाल्हि ॿोल करे सघूं। इन हवाले सां तव्हां बि असां सां का ॻाल्हि शेयर करणु चाहियो, असांखे ॿुधाइणु चाहियो, या बदमनी खे कीअं रोकजे, कहिड़ी हिकमत अमली इख़्तियार करणु घुरिजे, का ॻाल्हि शेयर करणु चाहियो, का एडवाइस ॾियणु चाहियो, त स्क्रीन ते तव्हां असांजो लाइव नंबर ॾिसी रहिया आहियो, तव्हां असांखे कॉल करे सघो था, असां सां पंहिंजी ॻाल्हि जेको आहे सो शेयर करे सघो था। नाज़रीन, जेकॾहिं ॻाल्हि कजे बदमनी जी, त शहरनि में अॼुकल्ह जेका पेनाफ्लेक्स जी सियासत हली रही आहे, जिते असांखे खंबनि ते मुख़्तलिफ़ फ़ोन जे टेलीफोन जे लाइटनि जे खंबनि ते जेके असांखे तस्वीरूं नज़र अचनि थियूं, इश्तिहार जेके लॻल हुजनि था सियासी असर रसूख़ रखंदड़ माण्हुनि जा, इन्हनि में सिर्फ़ु वेलकम, मुर्दाबाद ऐं मुबारकबाद जा जेके इश्तिहार आहिनि पंहिंजनि इलाइक़नि में उन्हनि माण्हुनि जा जेके लॻल हूंदा आहिनि, त इहे सिर्फ़ु इन जेको आहे सो इश्तिहार जी सूरत ताईं महदूद हूंदा आहिनि। जॾहिं त इन्हनि जो कमु आहे शहरनि खे तहफ़ुज़ फ़राहम करणु, उन्हनि जी सिहत जो ख़्यालु रखणु, इलाइक़े में बदमनी, चोरिन फुरिन, इन्हनि जे वारदातनि खे रोकणु, बल्कि न इन्हनि शयुनि खे गुंजो ॾियण जे लाइ किरदारु अदा करण जे बजाए जेका ही इश्तिहारनि जी जेका सियासत हली रही आहे, इनखे बि असांखे रोकणो पवंदो ऐं इन तरफ़ ध्यानु ॾियणो पवंदो त जिन माण्हुनि खे अवाम वोट ॾेई इक़्तिदार में आंदो आहे, उन्हनि खे ज़िमेदारी ॾिनी आहे, त उन्हनि ते इहा ज़िमेदारी आयत थिए थी त अवाम जे जान माल, उन्हनि जी आबरू जो तहफ़ुज़ करे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां बाड्रह जो रिपोर्टर निज़ाम कोलाची मौजूदु आहे, उन सां जेको बाड्रह में कल्ह वाक़ियो पेश आयो आहे, इन हवाले सां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो निज़ाम, बाड्रह में जेको वाक़ियो इहो पेश आयो आहे, इन जे हवाले सां ॿुधायो त कल्ह जे नौजवान खे रिपोर्ट थियो आहे त पुलिस इन पोरियत नौजवान खे डोड़ाए जेको आहे सो क़तल कयो आहे। इन नौजवान जो हिन वक़्त ताईं को ॾोहारी रिकॉर्ड मिली सघियो आहे? जी, इहो नौजवान जेको कल्ह पुलिस क़तल कयो आहे, अयाज़ अली जलबानी जी, इहो इलाइक़े जो हिकिड़ो आम पोरियत माण्हू आहे। उनखे लखी कोर्ट में जेको आहे सो कंहिं थाणे ते केस वग़ैरह दाख़िल न आहे थियल। इन खां अलावा पुलिस कल्ह हिनखे घरां जीअं मानी खाई हे शहर जे हिकु चौक ते चांहि पीअण आयो, त उतां हिनखे पुलिस गिरफ़्तार करण जी कोशिशि कई, जंहिं ते हू पुलिस जे ख़ौफ़ खां छॾाए वठी भॻो, त पुलिस हिनजे कढ लॻी पई। हीउ शहर जे दरगाह महिल चोरावासी पंहिंजे घरनि जे तरफ़ भॼणु लॻो। हू जॾहिं पंहिंजे घरनि खां बि टपी ॿाहिरि निकिरी वियो, त उन दौरान पुलिस हुनजे कढी, पर उनजी थोरी अमल जेका हुई मसलात क़ाइमु ख़ातिर, उहा बि पंहिंजे पुट जे पोइ हुई। पुलिस खे उहा मुसलसिल बिल्कुलु कंदी रही, त उनजे मथां फायरिंग बि कयो। उनखे तव्हां पकड़ियो, को ॾोहारी न आहे,
ॿुधारा फायरिंग न कयोसि, पर पुलिस वारा कंहिं वहशी जानवर वांगुरु जेको बुखियो जानवर हुजे उनजी कढ कोन था छॾनि। घरनि खां थोरो बसि फरलांग ॿिनि जे फ़ासिले ते दरबार मल जे भरिसां आढाट जो दड़ो आहे, उतां ॿाहिरि मैदानी इलाइक़े ते जीअं पहुतो त हीउ नौजवान मुसलसिल भॼण जे करे सख़्ती हेठि किरी पियो। पुलिस वारा बि नथा वञी पहुता ऐं हुनखे उते ई पकड़े उनखे आस पास में ॿिया माण्हू ते ॿनी ॿार ते कमकार हुया, उन्हनि जे साम्हूं उनखे गोलियूं हणी सबूत ज़ख़्मी करण खां पोइ उनखे मोबाइल में गाॾी में विझी खणी विया लाड़काने तरफ़। असीं मीडिया वारा बि पहुतासीं जांच कई कि नौजवान काॾे वियो, थाणनि ते हेॾां होॾां असां ॾाढी अस्पताल ताईं जांच कईसीं, पर ख़बर पई कि लाड़काने वियो आहे, त हू रस्ते ते अस्पताल पहुचण खां अॻु में वीचारो फौत थी चुकियो हुयो। अच्छा निज़ाम, वाक़िए जा जेके अखियुनि ॾिठा शाहिद आहिनि आम शहरी, उन्हनि जो छा चवणो? छा नौजवान जो अहिड़ो को ॾोहारी रिकॉर्ड मौजूदु हो या उन्हनि जा कहिड़ा वीचार हुआ? हिते जेको शहर में हर माण्हू इन मसइले ते रुखारो आहे, हिन जो को बि ज़िम्मेवार रिकॉर्ड हुयो कोन, कंहिं थाणे ते केस हुयुसि न को कुझु, हर माण्हू मसइले ते रुखारो आहे। या पुलिस बि जेको आहे सो दहशतगर्द ऐं बरबरत उनखे तस्वर करे थो। उनमें सियासी समाजी तंज़ीमूं शहर जा माण्हू अॼु बि सुबुह जो नौजवान खे जॾहिं दफ़न कयो पियो त खां अॻु में जनाज़ निमाज़ में सभई माण्हू शिरकत कई ऐं उन्हनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कब्रिस्तान जे भरिसां ई बॉर्डर नसीराबाद रोड ते उन्हनि धरणो हयो 1 कलाक ताईं। बाद में उन्हनि नौजवान खे करण खां पोइ उन्हनि वरी पुलिस खे चयो आहे त जेकॾहिं 2 ॾींहं अंदरि 1 ॾींहं अंदरि हू जवाबदार जेके हिन SHO बाडर या अनूर पठान ऐं सिपाही आहे हिकिड़ो बाबू चांडो, बाक़ी हिकिड़ो SI जेको हुयो हुसैन अली जचार, उनखे कल्ह DSP ॾोकरी गिरफ़्तार करे छॾियो हो। बाक़ी ॿिनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ हू जेको आहे सो सुभाणे जी जेको आहे सो एहतजाज थाणे शुरू था कनि। जी अच्छा निज़ाम, नौजवान मक़तूल नौजवान जे वारिसनि सां को राब्तो थी सघियो आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी सघे थी? हाँ हींअर बि मुंहिंजे भरिसां हुनजो भाउ अथवा जेको केस जो फरियादी बि आहे, उनखां अलावा मूंसां गॾु हिते बाडर सोशल फोरम जो जेको आहे सो समाजी शख़्सियत आहे कामिर अज़ीज़ गिरोही, पोइ जंहिंसां चओ तव्हांखे हुन सां राब्तो करायो। निज़ाम, तव्हां असां सां लाइन ते रहिजो, मुख़्तसिर ब्रेक खां पोइ वरी जेको आहे सो हिननि प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक ते वञण खां पहिरीं असां बाडर जे नुमाइंदे निज़ाम कुलाची सां ॻाल्हि ॿोल कईसीं बि, असां सां लाइन ते मौजूदु आहे। त जीअं असां मक़तूल जे जेको नौजवान आहे जंहिंखे क़तल कयो वियो आहे पुलिस पारां, उन जे मक़तूल जे भाउ सां ॻाल्हाए सघूं ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी समाजी शख़्सियत आम शहरी सां बि ॻाल्हि ॿोल करे सघूं न वाक़िए ते। हेलो जी निज़ाम, असांखे जेको आहे सो मक़तूल जे भाउ सां ॻाल्हि ॿोल करायो जेकॾहिं तव्हां सां गॾु आहे। जी हेलो जी हेलो। हाँ दा, तव्हांजे भाउ खे कल्ह पुलिस जेको आहे सो गोलियूं हणी करे ज़ख़्मी करे विधो, जंहिंखां पोइ हू उन फौत थी वियो ज़ख़्मनि जा सूर न संदे। छा चवंदो इहो वाक़ियो कीअं पेश आयो, छो पेश आयो, पुलिस छो मारियो तव्हांजे भाउ खे? अॼु असांजो भाउ सभु बिल्कुलु साफ़ सुथरो आहे। कंहिं बि कहिड़े बि थाणे ते तव्हां रिकवरी करे ॾिसो, को बि FIR में नालो या कंहिं MC में नालो हुजे त असां हुन जा गुनहगार आहियूं। सुबुह जे पहर में शहर निकिरी वियो, चांहि पीअण जे ज़रिए जंहिंजे इज़ी लोड दुकान ते पंहिंजी मोबाइल में इज़ी लोड कराए रहियो हुयो, जंहिंमें पुलिस वारा हू मोटरसाइकिल ते चढ़ी आया, हुनखे गिरफ़्तार गले में पकड़ण जी कोशिशि कयूं, जंहिंजो असांजो भाउ उहो उनखां छॾाए भॼण जी कोशिशि कई। तंहिंमें मोबाइल बि SHO साहिबु उन मोबाइल फिराई मोटरसाइकिल ते लॻा पंहिंजे घर जे तरफ़ रवानो थी वियो। घर खां बि क्रॉस करे ॿ टे थोरो सौखन गाम ते वञी परे बनंद बि चढ़ा आहे, ओला ऐं ॾखिण जी कुंड ते वञी उहो किरी पियो। किरी जो पियो त पुलिस वारा मथां छाणी चढ़ी वियुसि मथां, हुनखे गोली ठोकी। तव्हां कंहिं ते शक ॾेखारियो आहे? FIR कंहिंजे ख़िलाफ़ दर्ज कराई आहे तव्हां? अॼु असां FIR दर्ज कराई आहे शाहणी ऐं हुनजो पठान जेको आहे उहो बशो नंदी आहे, लॻाई शाहणी आहे। ॿियो हिकिड़ो चांडियो आहे। बाक़ी 2 हिन ख़ानगी कपिड़नि में जेके मोटरसाइकिल ते उहे गवर्नमेंट जा माण्हू बि न आहिनि, जंहिं मुंहिंजे भाउ खे बाद में चंबा हया आहिनि, उहे नामालूम आहिनि। उन्हनि खे असां ॾिसी सुञाण, उन्हनि जी जांच पड़ताल DSP साहब पाण करे रहियो आहे। अच्छा, तव्हांजो इन तरह जो बयान बि आयो आहे साम्हूं त तव्हांजो को बिरादरी तकरार हलंदड़ हो पंहिंजे ज़ात जे माण्हुनि सां, छा इहा ॻाल्हि सही आहे? न जी, असांजी बिरादरी तकरार पंहिंजी क़ौम में न हुयो। उहो
ॿिनि क़ौमनि वारनि सां हुयो, उहो क़ुर ते मसइलो हल थी वियो आहे, उन्हनि सां को बि असांजो न आहे, उहो अॼु बि असांजे तॾे ते उज़ुर खाई करे विया आहिनि, दुआ सलाम उन्हनि सां आहे। उन्हनि चयो आहे अच्छा, माना तव्हां इन वाक़े में सिधी तरह पुलिस खे मुलविस करार ॾियो था? जी अदीब जी जी पुलिस खे। अच्छा, तव्हां सां गॾु हींअर जेको समाजी अॻवान वेठो आहे, आम शहरी जेको जंहिं इहो वाक़ियो ॾिठो, उनखे फ़ोन ॾियो त उन सां बि ॻाल्हाए वठूं असां। जी जी जी। हेलो हेलो जी जी, तव्हां कल्ह मौजूदु हो इन वाक़े ते, तव्हां छा ॿुधाईंदो इन वाक़े जे हवाले सां जंहिं नौजवान खे पोहरियत नौजवान खे डोड़ाए पुलिस पारां क़त्ल कयो वियो आहे? बॉर्डर पुलिस जंहिं बेदर्दी ऐं शर्मनाक क़िस्म जो जेको वाक़ियो पेश आयो आहे बॉर्डर में, उहा बॉर्डर जी पुलिस हुन में ज़िम्मेवार आहे। उन्हनि असांजे हिकु पोरियत नौजवान खे इंतिहाई बेदर्दीअ सां शहर में डुकाए माण्हुनि जे साम्हूं गोलियुनि जो बख बणाए छॾियो। असीं सम्झूं था त जंहिं पुलिस खे असांजे माण्हुनि जी शहरनि जी हिफ़ाज़त करणु घुरिजे, उहा पुलिस पंहिंजे सरकारी हथियारनि सां बेगुनाह माण्हुनि खे क़त्ल करे छॾियो। इनजे करे असीं बॉर्डर शहर जा समूरा शहरी उन बेगुनाह क़त्ल थियल माण्हुनि सां गॾु आहियूं, उनजे वारिसनि सां, उनजे ख़ानदान सां। वॾी महिरबानी अवांजी, वॾी महिरबानी अवांजी। नाज़रीन, इन वाक़े ते असां कोशिशि कंदासीं त पुलिस जी जेका दहशतगर्दी आहे, जेको कल वाक़ियो बॉर्डर में पेश आयो आहे, जंहिंमें नौजवान खे मारियो वियो आहे सरेआम गोलियूं हणी करे उनजी पीरसन माउ जे साम्हूं, इन वाक़े ते असां DSP डोकरी खे लाइन ते वठी सघूं, उन खां इन वाक़े जा तफ़सील मालूम करे सघूं। उन खां पोइ असां इन ते प्रोग्राम खे जो एंड कंदासीं, छो त असां टाइम महदूद बचियो आहे। इन हवाले सां असां कोशिशि कंदासीं त DSP डोकरी खे लाइन ते वठी सघूं। जेको शिकारपुर वारो वाक़ियो हो, SSP शिकारपुर सां असां घणी कोशिशि कईसीं, पर उन्हनि असांजो नंबर फ़ोन जेको आहे सो अटेंड कॉल न कई। नाज़रीन, बदअमनी जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे, जिते सियासी असर रसूख़ रखंदड़ माण्हुनि जूं ॻाल्हियूं अचनि थियूं, त पुलिस खे घुरिजे त पंहिंजी ज़िमेदारी खे, पंहिंजे फ़र्ज़ खे ईमानदारी सां निभाए ऐं सियासी जेको असर रसूख़ आहे उनखे साइड ते रखी करे आम माण्हू जी ज़िंदगी, आम माण्हू जी जान ऐं आम माण्हू जी आबरू जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाए ऐं निज इंतज़ामी मामलनि खे ॾिसी करे, निज अवामी मामलनि खे सम्झी करे अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त खे यकीनी बनाइण लाइ जेकॾहिं के इक़दाम खणे, का बहितर हिकमत अमली जोड़े, त शायदि अमन अमान जी सूरत हाल बहितर बि थी सघे थी ऐं कंहिं हद ताईं ॾोहनि खे जेको आहे सो ॾोहनि जी वाध खे रोके बि सघिजे थो, हुन में घटिताई पिणु आणे सघिजे थी। नाज़रीन, तजी निगारनि जो इहो बि चवणु आहे त जेको पुराणो दौरु हुयो, अॻूणो दौरु हुयो, जेके नंढा नंढा शहर हूंदा हुआ, ॻोठ हूंदा हुआ, उन्हनि में माण्हू हिक ॿिए सां मिली जुली रहंदा हुआ, हिक ॿिए सां प्यार मोहबत हूंदो हो, हिक ॿिए सां अचण वञण जो रिश्तो हूंदो हो, ॻाल्हि ॿोल हूंदी हुई। एतिरे हद ताईं जो जॾहिं उन ॻोठ में, उन शहर में जॾहिं को ओपरो माण्हू ईंदो हो, नओं माण्हू ईंदो हो, त माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी त इहो को ओपरो माण्हू आहे, छो त जेके बि माण्हू रहंदा उन्हनि जो पाण में मिलण जुलण, उथण वेहण हूंदो हो। ऐं जॾहिं उहो नओं माण्हू ईंदो हो त उन माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी त हीअ असांजे इलाइक़े जो माण्हू न आहे। ऐं जॾहिं उहो माण्हू को पतो पुछंदो हो या कंहिं माण्हू जो को एड्रेस पुछंदो हो, त उहो माण्हू वॾो भाई हुजे या को ॿार ई हुजे, उनखे उन जे दर ताईं पहुचाए ईंदा हुआ। शाम जे टाइम ते मच कचहरियूं थींदियूं हुयूं, माण्हू हिक ॿिए जी औताकनि में वेहंदा हुआ, हिक ॿिए जा मसाइला मसाइल ॿुधंदा हुआ, उन्हनि खे हल करणु हिकिड़ो कल्चर जो असां वटि हिसो रहंदो हुयो। जॾहिं उन्हनि ईअं कोन हो त बदअमनी उन वक़्तु कोन हुई, उन वक़्तु बि अगरि अहिड़ा वाक़िया थींदा हुआ त हिक ॿिए सॼो ॻोठु मिली करे, सभु माण्हू मिली करे पेरा खणंदा हुआ, पोइ बिना कंहिं पुलिस ऐं अदालत जे साख ऐं साबितीअ ते उहे चोरियूं जेके आहिनि से मोटायूं वेंदियूं हुयूं। ऐं जॾहिं कंहिं चोर जेके आहिनि से कंहिं भाॻे जे घर दाख़िल थींदा हुआ, त जॾहिं शोर थींदो त सभु माण्हू गॾिजी पवंदा हुआ, माण्हुनि में एको हूंदो हो, ॿधी हूंदी हुई। पर अॼु असां वटि सूरत हाल इहा आहे जो असां हिक ॿिए खां परे रहूं था, असांजे इर्द गिर्द कहिड़ा माण्हू रहनि था, केरु अचे थो केरु वञे थो असांखे ख़बर नथी पवे, केरु अची करे कंहिंखे मारे बि वञे थो त असांखे उन ओपरे माण्हू जी ख़बर नथी पवे, छो त असां वटि कम्युनिकेशन राब्तो हिक ॿिए सां मिलण जुलण तमामु घटि थी चुको आहे। नाज़रीन, वक़्तु असां सां परवेज़ चांडियो SSP शिकारपुर लाइन ते मौजूदु आहे, शिकारपुर जी सूरत हाल जे हवाले सां उन सां ॻाल्हाईंदासीं। हेलो परवेज़ साहब, शिकारपुर जे हवाले सां जेको कल्ह अमुन मार्च बि कढियो वियो आहे, शहरनि बदअमनी जूं दाहूं बि कयूं आहिनि, मुज़ाहिरो बि थियो आहे, इन खां अॻु में बि जेके आहिनि अहिड़ा मुज़ाहिरा रिपोर्ट थींदा रहिया आहिनि, तव्हांजो मौक़िफ़ छा आहे, इन ते छा चवणु चाहींदो तव्हां? अॼु हाणे इहे जेकॾहिं मां ॻाल्हि कंदुसि त शिकारपुर बचायो तहरीक जे नाले सां हिकिड़ो ठगनि जो टोलो आहे जेको कठे थियो आहे हिते अचे,
उनमें कुझु मतिलबु कॉम्प्रेस जे मां तुंहिंजा नंढड़ा नंढड़ा चीदा चीदा जेके कुझु माण्हू आहिनि उहे ऐं हिकु ॿ जेके माण्हू आहिनि टोटल हिननि जो तादाद 50 खां मथे न आहे। हाणे उहे जेकॾहिं वेही करे ऐं शहर जो अमन तबाह कनि ऐं कुझु पंहिंजा हथ छोकिया जेके मनसूबा आहिनि उन्हनि खे इम्प्लीमेंट करण जी कोशिशि कनि तो उन लाइ असां बाक़ी जेकॾहिं अमन अमान जे हिसाब सां आहे त उहो को फरियादी हुजनि, कोई फरियादी हिननि सां गॾु कोन्हे, छो त फरियादी को ॾोह आहे बि कोन अहिड़े क़िस्म जो कोई। ऐं जेकॾहिं आहे त असांजा दरवाज़ा खुलियल आहिनि, अचनि ॻाल्हाइनि, जेके बि इशूज़ हिननि जा अमन अमान जे लिहाज़ सां हुजनि असां उन्हनि खे हल कंदासीं पिया। अमन अमान सॼे ज़िले में अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे। हीउ जेको बदकिस्मत वाक़ियो बम ब्लास्ट जो थियो आहे उनजी तफ़्तीश जारी आहे, उन में कुझु माण्हू असां गिरफ़्तार बि कया आहिनि। अलाह कंदो त असां किथे मंतकी अंजाम ते पहुची वेंदासीं। परवेज़ साहब, छा तव्हां इहा दावा कंदव त शिकारपुर शहर में हिन वक़्तु मुकमल अमन आहे, का बि चोरी चकारी, को बि फुर जो वाक़ियो, को बि अगवा जो वाक़ियो, को बि क़तल जो वाक़ियो पेश नथो अचे, माण्हू बिल्कुलु सेफ ज़िंदगी गुज़ारनि पिया? ॾिसो जी, तव्हां हमेशह क्राइम खे कंपेरेटिव ॾिसबो आहे। जेकॾहिं तव्हां हुनखे ईअं ॾिसंदव त बिल्कुलु ज़ीरो हुजे त उहो त हिकु आइडियल सिचुएशन आहे, उहा अलाह करे कहिड़ी थी वञे। बाक़ी अदरवाइज़ तव्हां कंपेरेटिव ॾिसंदा आहियो त 3-4-5 सालनि में एवरेज जेको क्राइम रहियो आहे उन हिसाब सां उनखे तव्हां हिन महिल कीअं था ॾिसो। अगवा ऐं रोड रॉबरीज़, रोड हाईवेज़ जेके आहिनि स्पेशली लखी, कानपुर ऐं सुल्तानकोट जे इलाइक़नि में आम हूंदा हुया, उन ते शिकारपुर पुलिस तमामु घणो कंट्रोल कयो आहे हाणे। ऐं हाणे तव्हां ॾिसंदव कंहिं बि कोर्ट जे मथां फायरिंग कोन्हे, को हाईवे रॉबरी कोन्हे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां वटि किडनैपिंग फॉर रैंसम तमामु घणी कंट्रोल्ड आहे। बाक़ी हाणे जेकॾहिं एका दुका वाक़िया थी वेंदा आहिनि उनमें पुलिस रिस्पॉन्स इहो हूंदो आहे त रिकवरी केतिरी आहे। जेकॾहिं शहर सिटी मां जेकॾहिं 3 फुरियूं थियूं आहिनि लास्ट 2 महीननि में त असां 3 वापसि करायूं आहिनि ऐं 3 माण्हू बि वधा आहिनि, उन्हनि खे जेल बि मोकिलियो आहे। एट लार्ज काई बि कोन्हे शइ। तो बाक़ी कोशिशि असांजी हर दम हूंदी आहे त क्राइम खे कंट्रोल कजे ऐं इहो खे मैनेज कजे। सोसाइटी में कुझु अहिड़ा फैक्टर्स हूंदा आहिनि जेके पुलिस जे कंट्रोल में न हूंदा आहिनि। वॾी महिरबानी SSP साहब, टाइम महदूद आहे, असां वटि प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु पियो थिए। नाज़रीन, SSP शिकारपुर जी ॻाल्हि तव्हां ॿुधी, जंहिं इन सॼे जेको बदमनी जे ख़िलाफ़ु जेके माण्हू रोडनि ते निकिरी आया हिन खे टोपी ड्रामो करार ॾिनो, इहा दावा कई त इका दुका वाक़िया थींदा रहंदा आहिनि, इहा का नई ॻाल्हि कोन्हे। बाक़ी बदमनी जे हवाले सां शिकारपुर में अहिड़ो को बि इशू कोन्हे को। मुकमल क्राइम खे रोके त नथो सघिजे, पर इन ते कंट्रोल करण जी कंहिं हद ताईं जेका कोशिशि कई वई आहे उहा कामयाबु आहे। नाज़रीन, जेकॾहिं पुलिस पंहिंजी ज़िमेदारी ईमानदारी सां निभाए ऐं बजाए आम माण्हुनि खे ईअं डोड़ाए उन्हनि खे मारण जे, ॾोहनि खे रोकण जी कोशिशि करे, ॾोहारियुनि खे पकड़ में आणे उन्हनि खे सज़ाऊं मिलनि त कंहिं बि सियासी असर रसूख़ खां पासे थी करे त कंहिं हद ताईं अमन अमान बहाल थी सघे थो ऐं माण्हू जेको आहे सो आज़ादु ऐं महफ़ूज़ ज़िंदगी गुज़ारे सघनि था। न माण्हू रोडनि ते ईंदा, न माण्हू मुज़ाहिरा कंदा ऐं न ई जेको आहे सो शहर में अमन अमान जो को मसइलो थींदो। सुभाणे ताईं पंहिंजी मेज़बान सबीन मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।